कराची जीए सिंध महाज़ पारां चेयरमैन रियाज़ चांडियो ऐं क़ौम परस्त अॻवाननि ख़िलाफ़ दहशतगर्दी जा कूड़ा केस दाख़िल करण ख़िलाफ़ कराची प्रेस क्लब आॾो कारकुन ऐं नेशनल डेमोक्रेट पार्टी पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते मुज़ाहिरीन जे हथनि में प्ले कार्ड, बैनर ऐं झंडा खयल हुआ, जिते मुज़ाहिरीन सिंध हुकूमत ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते जीए सिंध महाज़ कराची डिवीज़न जे सदर शौकत सुमरो, इम्तियाज़ बिरोही, कादिर लिगारी, बरकत जमाली, मंज़ूर बुरड़ो, दिलदार खुआरे, हसन बख्श बुरड़े ऐं ॿिनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त जीए सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो ख़िलाफ़ दाख़िल कयल कूड़ा केस ख़त्म करे रियाज़ चांडियो समेत तमामु क़ौम परस्त कारकुननि खे आज़ादु कयो वञे। इन मौक़े ते क़ौम परस्त अॻवाननि सोच टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 25 अप्रैल ते सन में साईं जीएम चौधरी हर साल वांगुरु हींअर दफ़े वरसी मल्हाई वई। उते जीए सिंध महाज़ जो चेयरमैन रियाज़ अली चांडियो जेको अमुन ऐं अहिंसा जो असां उनखे पैगंबर करे छॾींदा आहियूं, न्यापो ॾींदड़ करे छॾींदा आहियूं उनखे, उहो उते वियो आहे। उनजो प्रोग्राम हमेशह वर्सीअ जो जेको हूंदो आहे उहो कराची में मरकज़ी जलसो करे मल्हाईंदा आहिनि। वर्सीअ ते साईं जीएम चौधरी मज़ार ते हाज़िरी भरी अथऊं ऐं उते उनखे ख़िराज अक़ीदत पेश कयो अथऊं ऐं पंहिंजे धरती जे माण्हुनि सां वफ़ा जो वादो बरजायो अथऊं। असां पंहिंजे माण्हुनि जे लाइ सिर बि ॾींदासूं, सिर घोरींदासूं, जान निछावर कंदासूं। इहे लफ़्ज़ हुआ रियाज़ साहिब जा। ॿियो कंहिंजे ख़िलाफ़ु कुझु बि लफ़्ज़ कोन हुआ, न मार धाड़ जा, न का ॻाल्हि न मुहाड़, पर असांजे नाल हुकुमराननि पंहिंजे पुलिस फोर्स खे जेका हुननि जे लाइ हमेशह पंहिंजे कमदार जो किरदारु अदा कंदी आहे, उनखे इस्तेमालु कंदे रियाज़ चांडे ऐं ॿियनि क़ौम परस्त अॻवाननि जंहिंमें सनान खान कुरैशी बि शामिल आहे ख़िलाफ़ु दहशतगर्दी तोड़ कलम लॻाए एफआईआरूं कटरायूं आहिनि। असां उनजे ख़िलाफ़ु हींअर एहतजाज करे रहिया आहियूं। मां नेशनल डेमोक्रेटिक पार्टी सां वासो रखां थो, पर हिननि दोस्तनि सां ॾिसां थो इहे अमुल जा पांधेड़ा आहिनि, हिन सां ज़्यादती थी आहे। हुनजी ज़्यादतीअ खे ॾिसी करे हुन सां मां बि हिते गॾु थियो आहियां जी। असां इहो चऊं था त इहा जेके एफआईआरूं कटियूं वयूं हुननि जे ख़िलाफ़ु इहे सरासर ग़लति आहिनि। बाक़ी सागर पवार, सोच टीवी, कराची।